झड़ो लॻो ताके टंडेबाग ते ॻोठ मलूकनड़ में सिंध लैंड कमीशन जे 829 एकड़ तकरार ज़मीन में बिठल उनड़ बिरादरी जे ॻोठ ते बदीन पुलिस अटालन चढ़ाई करे औरतुनि ॿारनि ते तशद्दुद करे भञा कई। घर में पयल रोक रक़म मिर्च फुटी खणाए विया। मुतासिर ॻोठाणनि पारां कार्रवाई ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो। ॻोठाण हाजी कासिम उनड़, दोदो उनड़, मोहम्मद उनड़, मसूमात ज़ुरैख़ा ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो हो त सवे सालनि खां सरकारी ज़मीन ते आबाद आहिनि। कोर्ट पारां ज़मीन ऐं घर ख़ाली करण जो को बि लेटर जारी न कयो वियो, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर जे बासरनि बदीन पुलिस जी मदद सां ॾाढे जे ज़ोर ते उन्हनि जे घरनि में घिड़ी औरतुनि ॿारनि खे मारकुट करे लुट फुर कई आहे। असां ते जेको पुलिस ओचितो तशद कयो आहे, औरतुनि ते कयो आहे, ॿली खेड़ी वई आहे ऐं हुन मां फुटियूं जेके घरनि में कयो आहे वियो आहे, उन मां अनाज आहे या फुटियूं ऐं मिर्च चूंडियल थियल उहे पुलिस खणाए वई आहे। असांजी ॿनी खेड़े विया आहिनि। असांजे माल जो गाह जंतर मिर्च वोण फुटियूं सभु असांजी खेड़े तबाह करे विया आहिनि। असांजा अंबनि जा बाग जेके आहिनि सेब जेके आहिनि से लीलाम करण लॻा आहिनि। ऐं ॿनीअ मंझि मूंखे उतां धिके दौड़ाए, मूंखे डंडा हणी, पुलिस समयूं गोलियूं कयूं। मुंहिंजो पुटु नंढड़ो मूंसां भेड़ो हो, उनखे उहे समयूं गोलियूं कयूं। हुननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, वज़ीर आज़म पाकिस्तान समेत वसवारनि खां मुतालबो कयो त उन्हनि खे बासरनि ऐं पुलिस खां तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।